तो हाँ मां तव्हां सवाल पूछा वो शिशुपाल कि यो कृष्ण केर थींदो आहे जो इन जी पूॼा इहो त अहीर आहे ग्वालियो आहे गामड़ियो आहे गंवार आहे मूर्ख आहे अणपढ़ियल आहे ॼट आहे इन खे तव्हां वेही पर छा पढ़ियो आहे अॼु राजाउनि जे विच में हिकिड़े अहीर खे ॾोधीअ खे खीर वारे खे तव्हां मथे करे विहारींदा हुया गांइ चराइण वारे खे कृष्ण भॻवान त इहो ई हो न राधा बि कॾहिं आख़िर जात अहीर अहीर जी जात आई तॾहिं तोखे कुझु सम्झ में ई नथी पए त तूं प्रेम छा ॼाणी असांखे सिखी आहे न भाई कृष्ण भॻवान खे गारियूं बि घणनि ॾिनियूं आहिनि पर हाणे जिते कोई प्रेम सां केरु कीअं प्रेम सां चओ श्री राम त ख़ैर ॼाणण वारा त ॼाणंदा ई आहिनि अहीर हुजे या केर बि हुजे पर उन जी पूॼा पहिरीं निश्चित थी वई त जॾहिं पूॼा थी त शिशुपाल उथी बीठो त हुन कृष्ण भॻवान खे घटि वधि अखर ॻाल्हायईं त घटि वधि ॻाल्हाइण इहो केतिरो क़दुरु सही आहे भीष्म पितामह खे चयईं तूं त हिंजड़ो आहीं तॾहिं त तुंहिंजी शादी कान थी ऐं चई शिशुपाल रण कईंसि भीष्म पितामह कृष्ण भॻवान चयसि बि हिन खे मां वचन ॾिनो आहे हीअं करण सां भीष्म पितामह चुप थी वियो हली अड़े छी तूं त चुप ई थी न तो में ताक़त कहिड़ी आहे तूं छा थो करे सघीं मुंहिंजो छा बिगाड़े सघंदे त माण्हूअ जो घटि वधि ॻाल्हाइण इहो ई जेको आहे न पाप थी वेंदो आहे ऐं शिशुपाल खे जो कहिड़ो पाप थियो जो कृष्ण भॻवान खे मारियो हिन इहा वॾनि जी बेइज़ती कई छा चयमि वॾे माण्हूअ जी केरु बेइज़ती करे त उहो माण्हू पाण पापी आहे उनखे आऊं फल ॾियां या न ॾियां